नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त ऑयल टेंकर्स एसोसिएशन हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ मुल्क में पेट्रोल शयुनि जी विरासत मुअतल थी वई है। मुतालबा मंज़ूर न थियण सबबि ऑयल टेंकर्स एसोसिएशन हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। हड़ताल सबबि मुल्क में पेट्रोल शयुनि जी विरासत मुअतल थी वई, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में पेट्रोल बहरान पैदा थियण जा इम्कान वधी विया। इन हवाले सां ऑयल टेंकर्स एसोसिएशन जो चवण त हुकूमत खां मुतालबनि जी मंज़ूरी लाइ वक़्तु घुरियो हो। हुकूमत न मुतालबा मञा, न वरी मिलण लाइ वक़्तु ॾिनो। असांजो मुतालबो आहे त इनकम टैक्स जी शरह 2 मां घटि करे 2% कई वञे। इनकम टैक्स ऐं होल्डिंग एजेंट रेट में 1% घटिताई कई वञे। ऑयल कंपनियुनि खे 15 ॾींहनि में अदायगी जो पाबंद कयो वञे। गैर कानूनी लोड जे रोकथाम यकीनी बणाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।